बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदव। जी तव्हां ॼाणो था असां पंहिंजे इन चैनल सिंधी नॉलेज फैक्ट्री ते इंग्लिश ग्रामर जे मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते मुख़्तलिफ़ तरह जा कोर्स कंप्लीट कराए चुका आहियूं। त इन हिसाब सां असां अवां जी ख़िदमत में हिकु दफ़ो ॿीहर हिकु न्यू कोर्स सां हाज़िर आहियूं। इनशाला ही कोर्स पंहिंजो ऑल टेंस कॉमन मिस्टेक्स जे मुतलिक़ हूंदो। मतलब त टेंस जे अंदर जेका कॉमन एरर हूंदी आहे, कॉमन मिस्टेक हूंदी आहे, उन्ही मुतलिक़ ही पंहिंजो कंप्लीट कोर्स आहे ऐं हिन कोर्स जी मदद सां पाण इन कॉमन मिस्टेक खे कवर करण जी कोशिशि कंदासीं, इनशाला कवर करे वेंदासीं। त उन हिसाब सां ही पंहिंजो कंप्लीट कोर्स 3 क्लासनि ते मुश्तमिल हूंदो, जॾहिं त अॼु वारी पंहिंजी पहिरीं क्लास आहे ऐं हिन क्लास में पाण प्रेज़ेंट टेंस खे कवर कंदासीं। तंहिंखां पोइ जेका पंहिंजी ॿी क्लास आहे उन में पाण पास्ट टेंस खे कवर कंदासूं ऐं आख़िरी क्लास में इनशाला पाण फ्यूचर टेंस खे क्लियर कंदासीं। इन हिसाब सां ही पंहिंजो कंप्लीट कोर्स 3 क्लासनि ते ही मुश्तमिल रहंदो, जॾहिं त पंहिंजी ही पहिरीं क्लास आहे। ॾिसो, ही पंहिंजो कोर्स स्टार्ट करण खां पहिरीं असां तव्हांजो हिकु डाउट क्लियर कराए छॾूं था। इहो डाउट अव्हां जे लाज़मी अव्हां खे ईंदो। डाउट इहो आहे त ॾिसो, जेकॾहिं तव्हां कॉमन एरर जे मुतलिक़ क्लासिस वरितियूं आहिनि या किताबनि में पढ़ियो आहे या मुख़्तलिफ़ तरह जा वीडियोज़ लेक्चर ॾिठा आहिनि, थी सघे थो उन्हनि खां पंहिंजो जेको ही कोर्स आहे थोरो अलॻि हुजे। अलॻि हुजण जो कारण इहो आहे, ॾिसो जेका कॉमन एरर हूंदी आहे काफ़ी सेंटर ते काफ़ी बुकनि में जेको आहे सो कंप्लीट इंग्लिश लैंग्वेज मां सेखारी वञे थी, जॾहिं त पाण सिर्फ़ु ओनली टेंसनि मां सिखंदासीं। इन हिसाब सां थी सघे थो हीअ तव्हां लाइ कुझु नई हुजे, लेकिन पाण कोशिशि कंदासूं त जेके बि टेंस जे अंदरि कॉमन एरर हूंदी आहे उन खे कवर कयूं। ख़ैर, इहे तव्हां लाइ जेको कोर्स असां ठाहे रहिया आहियूं काफ़ी हेल्पफुल रहंदो। उन जो कारण इहो आहे त कॉमन एरर सां गॾोगॾु अव्हां जा टेंस बि रिवाइज़ थी वेंदा। त फ़िलहाल अॼु वारी ही जेको क्लास आहे इन खे स्टार्ट कंदा आहियूं, लेकिन उन खां पहिरीं असां तव्हांखे इहा गुज़ारिश कंदासूं, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक कयो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन बर वक़्त मिली सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। सभिनी खां पहिरीं जेको असां वटि टॉपिक आहे उहो आहे प्रेज़ेंट सिंपल, मतिलबु त प्रेज़ेंट सिंपल टेंस ऐं हिन खे पाण प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस बि चई सघूं था। हाणे ॻाल्हि कंदासीं त प्रेज़ेंट सिंपल टेंस में कहिड़ी तरह सां मिस्टेक हूंदी आहे ऐं उन खे पाण कीअं कवर कंदा आहियूं। ॾिसो, सभिनी खां पहिरीं त असां तव्हांखे इहो ॻाल्हि क्लियर करायूं त कॉमन एरर जो मतिलबु हूंदो आहे निढी मिस्टेक, आम मिस्टेक। ऐं इहा आम मिस्टेक असांखे सुञाणण में काफ़ी मुश्किल लॻंदी आहे। असांखे ख़बर नथी पवे त हिन सेंटेंस जे अंदरि इहा निढी मिस्टेक किथे आहे ऐं उन लाइ असांखे रूल चेक करणो पवे थो। रूल लाइ असां ही जेका टेंस जी सीरीज़ स्टार्ट कई आहे, इनशाला इन में तव्हांखे कवर कराईंदासूं त कहिड़े हिसाब सां असां कॉमन एरर खे जांचे सघूं था ऐं उन खे करेक्ट करे सघूं था। इन लाइ प्रेज़ेंट सिंपल टेंस में सभिनी खां पहिरीं जेको असां वटि सेंटेंस आहे उहो आहे आई वर्किंग इन लंडन। जीअं त तव्हां ॼाणो था ही सेंटेंस हिकिड़े तरह सां ग़लति आहे। उहो ग़लति कीअं आहे इहो असीं पोइ ॿुधायूं था। उन खां पहिरीं इन जो असां सही सेंटेंस ॾिसूं था त प्रेज़ेंट सिंपल टेंस में इन जो सही सेंटेंस कहिड़ो आहे ऐं ही ग़लति छाजे करे आहे। इन जो जेको सही सेंटेंस आहे उहो आहे आई वर्क इन लंडन। हाणे असां तव्हांखे क्लियर करायूं त प्रेज़ेंट सिंपल टेंस में असांखे कीअं ख़बर पई त मथियों सेंटेंस ग़लति आहे ऐं हेठियों सेंटेंस सही आहे। उन जो कारण इहो आहे त ॾिसो, वर्ब में इंग आहे, मतिलबु त जिन सेंटेंस में जेको वर्ब यूज़ कयो वियो आहे उहो फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब यूज़ कयो वियो आहे, जॾहिं त प्रेज़ेंट सिंपल टेंस में सिर्फ़ु फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब यूज़ कयो वञे थो। अच्छा, फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब जी निशानी इहो आहे त जेको वर्ब आहे उन में इंग जो इज़ाफ़ो कयल हूंदो आहे, जॾहिं त हिते तव्हां ॾिसो वर्क में इंग जो इज़ाफ़ो कयल आहे। त उन हिसाब सां असां चई सघूं था त हीउ जेको सेंटेंस आहे इन में फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब यूज़ थियल आहे ऐं जेको हेठियों सेंटेंस आहे उन में फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब यूज़ कयल आहे। त उन हिसाब सां मथियों सेंटेंस पंहिंजो ग़लति थियो ऐं हेठियों सेंटेंस पंहिंजो सही आहे। चलो हिकु ॿियो सेंटेंस ॾिसूं था। हिकु ॿिए सेंटेंस में आहे ही वर्क इन लंडन। ॾिसण में त हीउ सेंटेंस बिल्कुलु सही आहे, लेकिन जेकॾहिं पाण रूल जी ॻाल्हि कयूं त उन हिसाब सां ही प्रेज़ेंट सिंपल टेंस जो सेंटेंस ग़लति आहे। उन जो कारण कहिड़ो आहे उन खां पहिरीं असां इन जो सही सेंटेंस ॾिसूं था। सही सेंटेंस आहे ही वर्क्स इन लंडन। हाणे इन में ग़लती कहिड़ी आहे, ॾिसो प्रेज़ेंट सिंपल टेंस जो जेको रूल आहे उहो आहे जेकॾहिं ही सब्जेक्ट में ही हुजे, शी हुजे, इट हुजे त उन जाइ उन खां पोइ असां वर्ब में एस या ई एस जो इज़ाफ़ो कंदा आहियूं।
लेकिन जेकॾहिं असां हिते ॾिसूं त हिते जेको सब्जेक्ट में ही आहे लेकिन वर्ब में एस या ई एस जो इज़ाफ़ो नाहे त उन हिसाब सां असां चई सघूं था त हीउ सेंटेंस ग़लति आहे। जॾहिं त हेठि ॾिसूं त हिते वर्क्स आहे मतिलबु त हीउ हेठियों सेंटेंस सही आहे। अच्छा, हाणे जेकॾहिं तव्हांखे इहो परेशानी थिए पई त सब्जेक्ट छा हूंदो आहे, वर्ब छा हूंदो आहे, ऑब्जेक्ट छा हूंदो आहे, या टेंसन में इहे सेंटेंस कीअं ठाहिया वञनि था, उन लाइ असां हिकु न बल्कि ॿ जेके आहिनि सो टेंस मुतालिक़ कोर्स ठाहे चुका आहियूं, उन खे बि तव्हां ॾिसी सघो था। लेकिन उन जो लिंक बि असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासीं, उन ते क्लिक करे असांजा उहे ॿई जेके कोर्स आहिनि उहे चेक करे सघो था, ॾिसी सघो था, उन मां टेंस क्लियर कराए सघो था। हाणे असां हिकु ॿिए सेंटेंस जी ॻाल्हि कंदासीं ऐं टियों सेंटेंस असां वठा ही वर्क इन लंडन। अच्छा, छा ही सेंटेंस सही आहे? न, ही ग़लति आहे। सभिनी खां पहिरीं असां इन में जेका पॉइंट आहे उहो नोट आउट इहो कंदासूं त हिन सेंटेंस जे लास्ट में क्वेश्चन मार्क ॾिनल आहे, मतिलबु त हीउ जेको सेंटेंस आहे इहो सेंटेंस आहे सवालिया, इंट्रोगेटिव सेंटेंस आहे। हाणे इन जो जेको सही सेंटेंस कहिड़ो आहे उन खां पोइ असां तव्हांखे ॿुधायूं था त इन जी ग़लती कहिड़ी आहे। जेको सही सेंटेंस आहे उहो आहे डज़ ही वर्क इन लंडन। हाणे हिते जेका ग़लती कहिड़ी आहे, ॾिसो सभिनी खां पहिरीं ग़लती इहो आहे त मथे सेंटेंस में हेल्पिंग वर्ब यूज़ कोन्हे। अच्छा, हेल्पिंग वर्ब यूज़ बि हुजे हा लेकिन ग़लति यूज़ हुजे हा तॾहिं ॿी ॻाल्हि हुई, लेकिन मथे सेंटेंस में हेल्पिंग वर्ब आहे कोन। अच्छा, हेल्पिंग वर्ब कहिड़ो आहे? प्रेज़ेंट सिंपल टेंस में हेल्पिंग वर्ब आहे डू या डज़। जेकॾहिं असां वटि सवाल अची वञे इंट्रोगेटिव जो त पाण डू या डज़ जो सब्जेक्ट खां पहिरीं इस्तेमालु कंदा आहियूं ऐं क्वेश्चन मार्क लास्ट में इस्तेमालु कंदा आहियूं। उन हिसाब सां ॾिठो वञे त मथे सेंटेंस में डज़ जो इस्तेमालु न आहे, हेठे सेंटेंस में डज़ जो इस्तेमालु आहे, जॾहिं त उहो सब्जेक्ट खां पहिरीं ई इस्तेमालु कयल आहे। बाक़ी जेको बि आहे उहो सही आहे। हिते हिकु ॿी पॉइंट इहो नोट कजो त ॾिसो हिते वर्क्स कोन कयो, उन जो कारण इहो आहे त ऑलरेडी हेल्पिंग वर्ब में ई एस जो इज़ाफ़ो थी चुको आहे। जॾहिं ई एस जो इज़ाफ़ो थी चुको आहे त असां वर्ब में एस या ई एस जो इज़ाफ़ो न कंदा आहियूं। इहो हुयो पंहिंजो प्रेज़ेंट सिंपल टेंस। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जे मुतलिक़। प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस में कहिड़ो एरर हूंदो आहे, कहिड़ी मिस्टेक हूंदी आहे, उन लाइ असां वटि जेको फर्स्ट सेंटेंस आहे उहो आहे दे आर स्टिल वेटिंग फॉर यू। हिते बि ॾिसंदव त क्वेश्चन मार्क सेंटेंस में ॾिनल आहे। हाणे जॾहिं क्वेश्चन मार्क ॾिनल आहे त हिन सेंटेंस में हेल्पिंग वर्ब यूज़ कयल आहे लेकिन ग़लति यूज़ कयल आहे। आर जेको आहे पंहिंजो हेल्पिंग वर्ब आहे लेकिन इहो ग़लति जाइ ते इस्तेमालु थियल आहे। जेकॾहिं असां इन जो सही सेंटेंस ॾिसूं त इन जो इस्तेमालु किथे कयो वञे थो। सही सेंटेंस में आहे आर दे स्टिल वेटिंग फॉर यू, मतिलबु त हेल्पिंग वर्ब जो इस्तेमालु असां सब्जेक्ट खां पहिरीं कयो आहे। इहो ॻाल्हि असां पोइ प्रेज़ेंट सिंपल टेंस में बि तव्हांखे सम्झाए आया आहियूं त क्वेश्चन मार्क जंहिं सेंटेंस में ॾिनल हुजे उते तव्हां नोट कजो त जेको सेंटेंस आहे उन जे अंदरि हेल्पिंग वर्ब यूज़ कयल आहे या नाहे कयल। जेकॾहिं कयल आहे त उहो सब्जेक्ट खां पहिरीं आहे या बाद में आहे। बाद में आहे त ग़लति आहे, जेकॾहिं सब्जेक्ट खां पहिरीं आहे त मतिलबु इहो सेंटेंस करेक्ट आहे। ठीकु आहे, बाक़ी जेका बि फॉर्मेलिटी आहे उहो सही आहे। इन हिसाब सां पंहिंजो मथियो सेंटेंस ग़लति हुयो ऐं हेठियो सेंटेंस पंहिंजो सही आहे। हाणे हिकु ॿियो सेंटेंस ॾिसूं था, शी डज़ नॉट वॉचिंग टीवी। अच्छा, हीउ सेंटेंस छाजे करे ग़लति आहे ऐं इहो छो ग़लति आहे? इन खां पहिरीं पाण असां इन जो जेको करेक्ट सेंटेंस आहे उहो ॾिसूं था। करेक्ट इन जो सेंटेंस आहे शी इज़ नॉट वॉचिंग टीवी। इन में फ़र्क़ु छा आहे, इन में ग़लती कहिड़ी आहे? हिन में ग़लती आहे हेल्पिंग वर्ब जी। उहो कीअं? हेल्पिंग वर्ब जेको मथियो सेंटेंस आहे इन में प्रेज़ेंट सिंपल टेंस जो यूज़ कयल आहे, जॾहिं त इन जो जेको हेल्पिंग वर्ब आहे मतिलबु प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जो जेको हेल्पिंग वर्ब आहे उहो आहे एम आर इज़। ऐं शी सां गॾु हमेशह पाण इज़ जो इस्तेमालु कंदा आहियूं, डज़ जो इस्तेमालु पाण नथा कयूं। डज़ जो इस्तेमालु थिए थो लेकिन प्रेज़ेंट सिंपल टेंस में ऐं प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस में पाण डज़ जो इस्तेमालु नथा कयूं। क्लियर थी वियो? इन हिसाब सां पंहिंजो मथियो सेंटेंस ग़लति हुयो ऐं हेठियो सेंटेंस पंहिंजो सही आहे। हाणे असां ॻाल्हि कंदासीं टें सेंटेंस जे मुतलिक़। टें सेंटेंस आहे डू दे स्टिल वेटिंग फॉर यू। हाँ, हिन में ग़लती कहिड़ी आहे उन खां पहिरीं पाण इन जो सही सेंटेंस ॾिसी वठूं था। सही सेंटेंस में आहे आर दे स्टिल वेटिंग फॉर यू। इहो ई सेम सेंटेंस पाण शायदि मथां बि करे चुका आहियूं, हिकु दफ़ो ॿीहर हेठि अची वियो आहे। लेकिन ख़ैर हिते ग़लती असांखे सुञाणण में अची वई आहे। ग़लती इहो आहे त हिते जेको हेल्पिंग वर्ब आहे डू इस्तेमालु कयो वियो आहे, लेकिन डू प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जो हेल्पिंग वर्ब न आहे, इहो आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस जो। ऐं जेकॾहिं पाण प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जी हेल्पिंग वर्ब मुतलिक़ ॻाल्हि कयूं त हेल्पिंग वर्ब इन जो आहे आर।
इन हिसाब सां आर दे स्टिल वेटिंग फॉर यू ही पंहिंजो सेंटेंस बिल्कुलु सही आहे। हाँ उम्मीद कंदा आहियूं तव्हांखे प्रेजेंट सिंपल टेंस ऐं उन सां गॾोगॾु प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस बि क्लियर थी चुको हूंदो। ॾिसो मेन ॻाल्हि इहो आहे तव्हांखे इहो ई नोट करिणो आहे त हेल्पिंग वर्ब जो किथे इस्तेमालु कयल आहे या जेको आहे मेन वर्ब जी में कहिड़ी ग़लती आहे। सिर्फ़ु निढियूं पॉइंटूं आहिनि। ॾिसो हिननि में सिर्फ़ु निढी एरर आहे। इन खे ई पाण चवंदा आहियूं कॉमन एरर या कॉमन मिस्टेक्स। हाणे असां ॻाल्हि कंदासीं प्रेजेंट परफेक्ट टेंस जे मुतलिक़। प्रेजेंट परफेक्ट टेंस में असांजे वटि जेको पहिरियों सेंटेंस आहे उहो आहे आसिफ हैज़ रोट अ न्यू बुक। इन्ही में ग़लती कहिड़ी आहे? ग़लती खां पहिरीं असां इन जो सही सेंटेंस ॾिसूं था। सही सेंटेंस आहे आसिफ हैज़ रिटन अ न्यू बुक। हाणे इन में ग़लती आहे। ॾिसो जेको हिते असां वटि वर्ब जी फॉर्म इस्तेमालु कयल आहे रोट इहो आहे सेकेंड फॉर्म ऑफ वर्ब। ठीकु आहे। इन में हमेशह यादि रहे त प्रेजेंट परफेक्ट टेंस में जेका वर्ब आहे उन जी पाण थर्ड फॉर्म यूज़ कंदा आहियूं। ऐं हिते जेको आहे मथे सेंटेंस में हेल्पिंग वर्ब बि सही आहे, सब्जेक्ट बि सही आहे, बक़ाया ॿियो सेंटेंस बि सही आहे, लेकिन जेको वर्ब आहे उन में सेकेंड फॉर्म इस्तेमालु कयल आहे जॾहिं त इन में पाण खे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब इस्तेमालु करणी आहे। उन हिसाब सां हेठियों सेंटेंस बिल्कुलु सही आहे। ॾिसो ही निढियूं पॉइंटूं आहिनि, इन्हनि खे पाण खे कवर करिणो आहे। उन खां अलावा हाणे असां वटि हिकिड़ो ॿियो सेंटेंस आहे। उन में आहे डिड यू हैव सीन हिम बिफोर। इन जो जेको करेक्ट सेंटेंस आहे उहो आहे हैव यू सीन हिम बिफोर। हाणे इन में ग़लती कहिड़ी आहे? ग़लती ॾिसो अव्हांखे ॿाहिरि नज़र अचे पई। जेकॾहिं तव्हांजा टेंस क्लियर आहिनि तव्हां पाण ई इहो ग़लती चेक करे सघो था। ग़लती इहो आहे त हिते असां वटि जेको डिड आहे इहो हूंदो आहे असांजो पास्ट इंडेफिनाइट टेंस जो हेल्पिंग वर्ब। हाणे इन खे असां प्रेजेंट परफेक्ट में यूज़ नथा करे सघूं ऐं प्रेजेंट परफेक्ट टेंस जी जेका हेल्पिंग वर्ब आहे उहो आहे या हैज़ या हैव। उन हिसाब सां पाण हिते जेको आहे सो हैव जो इस्तेमालु कंदासूं। डिड जो इस्तेमालु असां पास्ट इंडेफिनाइट टेंस या पास्ट सिंपल टेंस में करूं था। इन हिसाब सां मथियों पंहिंजो जेको सेंटेंस आहे उहो ग़लति आहे ऐं हेठियों सेंटेंस पंहिंजो सही आहे। तंहिंखां पोइ पंहिंजो जेको टियों सेंटेंस आहे उहो आहे आई हैज़ रीड बुक। छा इहो सही आहे या इहो ग़लति आहे? ॾिसण में त बिल्कुलु सही आहे, पढ़ण में बि बिल्कुलु सही आहे। आम जेको शख़्स आहिनि जिन्हनि जा टेंस क्लियर न आहिनि माना कढंदो त इन जो सेंटेंस सही नज़र ईंदो। लेकिन इन जी जेकॾहिं असां सही सेंटेंस जी ॻाल्हि कयूं उहो आहे आई हैव रीड बुक। अच्छा इन में फ़र्क़ु कहिड़ो आहे? इन में एरर कहिड़ी आहे? एरर आहे असांजी हेल्पिंग वर्ब में मुतलिक़। हेल्पिंग वर्ब कीअं आहे? सां हमेशह हैज़ ईंदो आहे ऐं हैव ईंदो आहे, लेकिन हिते असां वटि हैज़ ॾिनल आहे ऐं हेठिएं सेंटेंस में हैव ॾिनल आहे। इहा ई असांजी ग़लती आहे प्रेजेंट परफेक्ट टेंस जे टें सेंटेंस में। ठीकु आहे, क्लियर थी वियो त प्रेजेंट परफेक्ट टेंस छा आहे। असां वरी बि इहो ई ॻाल्हि तव्हांखे दोहराईंदासूं त ॾिसो जेकॾहिं कंहिं बि टेंस में असां ॻाल्हि कयूं एरर मुतलिक़, या त उहो हेल्पिंग वर्ब में थी सघे थी या मेन वर्ब में थी सघे थी या वरी सब्जेक्ट में थी सघे थी। सब्जेक्ट जो इस्तेमालु अॻिते पोइ थी सघे थो, हेल्पिंग वर्ब ॿिए कंहिं सेंटेंस जो और ॿिए कंहिं टेंस जो अची सघे थो, या मेन वर्ब जी का ॿी फॉर्म यूज़ कई वञे थी कंहिं एरर सेंटेंस में। हाणे असां ॻाल्हि कंदासीं लास्ट टेंस जे मुतलिक़ जेको असांजो आहे प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। ऐं हिन में कहिड़ियूं ग़लतियूं हूंदियूं आहिनि इन्हनि खे असां हाणे चेक करूं था। इन मुतलिक़ असांजो जेको पहिरियों सेंटेंस आहे उहो आहे आई हैव सेट हेयर फॉर 2 hours। अच्छा इन में ग़लती ॾिसण खां पहिरीं पाण इन जो जेको सही सेंटेंस आहे पहिरीं उन खे पढ़ूं था, तंहिंखां पोइ असां तव्हांखे ॿुधायूं था त इन में ग़लती कहिड़ी आहे। सही सेंटेंस असां वटि आहे आई हैव बीन सिटिंग हेयर फॉर 2 hours। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि इहो आहे त ॾिसो हेल्पिंग वर्ब जेको आहे प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में उहो हूंदो आहे हैव बीन या हैज़ बीन। जॾहिं त असां प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में हमेशह वर्ब जी फोर्थ फॉर्म यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे, क्लियर थी वियो त मथे सेंटेंस में ग़लती कहिड़ी आहे। मथे सेंटेंस में ग़लती इहो आहे हैव खां पोइ बीन जो इस्तेमालु कयल कोन्हे, तंहिंखां पोइ मेन वर्ब जी हिते जेको आहे फोर्थ फॉर्म यूज़ न आहे थियल। हाणे असां ॻाल्हि कंदासीं हिकु ॿिए सेंटेंस मुतलिक़, उहो आहे इट हैज़ बीन रेन हेविली ऑल डे। अच्छा हिन में ग़लती कहिड़ी आहे? हिते बि सिर्फ़ु आम ग़लती आहे, जेकॾहिं तव्हां निहारींदव त इहा तव्हांखे सम्झ में अची वेंदी। हा उन खां पहिरीं इहो लाज़मी आहे त टेंस जा क्लियर हुजनि। चलो ख़ैर इन जी जेका ग़लती आहे उहो असां ॾिसूं था हिन सेंटेंस में। इन में आहे इट हैज़ बीन रेनिंग हेविली ऑल डेज़।
सिर्फ़ मिस्टेक इहो आहे त हिते जेको आहे सो वर्ब जी फर्स्ट फॉर्म यूज़ कयल आहे जॾहिं त इन जी हिते पाण खे फोर्थ फॉर्म यूज़ करणी आहे। सिर्फ़ु इंग जे करे मथियो पंहिंजो सेंटेंस ग़लति आहे ऐं हेठियो पंहिंजो सेंटेंस सही आहे। ॾिसो सिर्फ़ु निढी मिस्टेक आहे, का वॾी मिस्टेक न आहे, इन लाइ पाण इन खे चवंदा आहियूं सिर्फ़ु कॉमन एरर। हाणे इन जे असां हिकु ॿिए सेंटेंस मुतलिक़ ॻाल्हि कंदासीं जेको असां वटि आहे ही हैज़ बीन रीडिंग अ न्यूज़ पेपर फॉर मॉर्निंग। अच्छा, हिन में कहिड़ी ग़लती आहे? हीअ त बिल्कुलु सही पियो आहे, हिन में का बि ग़लती न आहे। जेकॾहिं इन में पढ़ाई कयो वञे त का बि अहिड़ी का मिस्टेक नज़र कोन थी अचे, लेकिन असांखे इहो जांचणो आहे त इन में ग़लती कहिड़ी आहे। ग़लती लाइ असां पहिरीं सही सेंटेंस खे पढ़ूं था, तंहिंखां पोइ असांखे ॿुधाईंदासूं त इन में ग़लती कहिड़ी आहे ऐं उहो किथे आहे। इन जो सही सेंटेंस आहे ही हैज़ बीन रीडिंग अ न्यूज़ पेपर सिंस मॉर्निंग। अच्छा, असांखे सम्झ में अची वियो त इन में ग़लती कहिड़ी आहे। ॾिसो त हिते असां वटि ग़लती आहे फॉर ऐं सिंस जे अंदरि, मतिलबु त मथे सेंटेंस में असां वटि फॉर जो इस्तेमालु कयल आहे, जॾहिं त मॉर्निंग खां पहिरीं असां हमेशह सिंस जो इस्तेमालु कंदा आहियूं, फॉर जो इस्तेमालु कतई नथा करे सघूं। उन हिसाब सां असांजो हेठियों सेंटेंस सही आहे जॾहिं त मथियों सेंटेंस पंहिंजो ग़लति आहे। उमेद कंदा आहियूं त अॼु वारी जेको ही क्लास हुई इहो क्लास तव्हां लाइ काफ़ी यूज़फुल रही हूंदी ऐं हेल्पफुल बि रही हूंदी। इंशाल्लाह असां हाणे जेको पंहिंजी नेक्स्ट क्लास आहे उन में पाण पास्ट टेंस खे कवर कंदासीं। हा, इन खां पहिरीं असां तव्हां खां इहो पुछणु चाहियूं था, ॾिसो ही कोर्स तव्हां लाइ यूज़फुल आहे या न आहे, या हिन में तव्हांखे न्यू शइ सिखण लाइ मिले पई या नथी मिले, इहो सभु कुझु असांखे कमेंट करे ॿुधायो त असांखे ख़बर पइजी सघे थी ही जेको असां कोर्स स्टार्ट कयो आहे इहो तव्हां लाइ कीअं रहे पियो। इंशाल्लाह हाणे असां तव्हांजी ख़िदमत में पास्ट टेंस में ई मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।